एंटी करप्शन टीम पारां DC हाउस मटियारी ते छापे दौरान 13 लाख रुपया हथ करण जो इंकशाफ। छापो हणण वारी वीडियो भी साम्हूं अची वई है। एंटी करप्शन कराची जी टीम गिरफ़्तार कयल DC अदनान रशीद खे गॾु खणी DC हाउस ते छापो हयो। गिरफ़्तार DC जी निशानदेही ते हिक अलमारी मां 5-5 हज़ार रुपयनि जूं दस्तियूं हथ कयूं वयूं आहिनि। एंटी करप्शन टीम छापे दौरान DC हाउस मां नयो रीवो गाॾी भी हथ कई। सिंध सरकार पारां जोड़ियल JIT मटियारी तालुके जे असिस्टेंट कमिश्नर मुख्तार कार ऐं समूरनि तपेदार खे हैदराबाद सॾाए वरितो है। M6 मोटरवे प्रोजेक्ट जी ज़मीन जी ख़रीदारी जो रिकॉर्ड आणण जो भी हुकुम ॾिनो वियो है। मोटरवे स्कैंडल जी जांच में तेज़ी आंदी वई है। ज़रियन मूजिब नेब पारां सखर, खैरपुर, नौशेरो फेरोज़ ऐं मटियारी में छापनि जो सिलसिलो जारी है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।